अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो हक़सत न्यूज़। नाज़रीन, तव्हां सां ख़बर शामिल कंदा हलूं। काज़ी अहमद खान त जाथे काज़ी अहमद शहर 12 हेस्को ऑफिस साम्हूं क़ौमी शाहराह ते शाहपुर जानिया खां हैदराबाद वेंदड़ तेज़ रफ़्तार कार मोटरसाइकिल खे ज़ोरदार टक्कर हयो। नतीजे में मोटरसाइकिल सवार अमीर बख्श ज़लदारी वेठल खबड़ स्टाफ सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे काज़ी अहमद इस्पताल आंदो वियो, जिथे संदसि हालत घंटी जोगी हुजण करे खेसि नवाबशाह इस्पताल नियो वियो आहे। होॾां पुलिस पहुची कार ड्राइवर गुलाम रसूल शाहणी खे गिरफ़्तार कयो ऐं कार खे तहवील में वरितो आहे। रिपोर्टर मुमताज़ अली सूंबो, हक़सत न्यूज़, काज़ी अहमद।